अल्लाह ताला कुरान करीम में इरशाद फरमाए तो अल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु मनवारु इरशाद फरमायो हिकड़ी उहा ज़ात आ, हिकड़ा इहा हस्ती आ, यानी मुंहिंजो महबूब नबी आ जेको पाण सां हक़ जो पैगाम सच जो पैगाम खणी आयो। अॻिते अल्लाह ताला फरमाए तो व सद्दक़ बिही, उन महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे दुनिया में सच्चाई खणी अचण खां पोइ सब खां अव्वल वरी जंहिं उन जी तस्दीक कई, सच जो पैगाम आंदो रसूलुल्लाह, वरी उनखे सब खां अव्वल कबूल कयो हज़रत अबू बकर सिद्दीक़। हिकड़े माण्हू पुछो आ अली उल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम खां, ऐ प्यारा शेरे खुदा तो अव्वल ईमान आंदो या हज़रत अबू बकर? अली जो फैसलो ॿुधो। अॼुकल्ह माण्हू फ़ख्र था सम्झन असां हैदरी आहियूं, ऐं असां ई हैदरी आहियूं। छो हैदरी आहियो? जो रुगो नारे हैदरी हणंदा आहियूं तॾहिं। बस नारे हैदरी है पुट हैदरी थी पियो। हैदर जो फैसलो बुधाए त मरो चढ़ंदुसि, तप चढ़ंदुसि, क़बूल कोन। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, नारे सां हैदरी कोन सरगो आ, मुर्शिद जे फैसले ऐं हुक्म मञण खे मुजादा मुरीद चइबो आ। अली उल मुर्तज़ा खां पुछो थन ॿियो ख़बर साईं अमा अव्वल ईमान आंदो या हज़रत अबू बकर सिद्दीक़? हज़रत अली उल मुर्तज़ा फरमाइन था खुदा जो कसम मां अली अञा ॼाओ ई कोन हुस्त अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा ते ईमान आंदो हो। मां त ॼाओ ई देर सां आहियां, मुझे विलादत ही देर सां थी आ, मां अञा दुनिया ते आयो ही कोन हुसे। शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला ने फरमाया त मुझे ॼमण खां बि अॻे अली उल मुर्तज़ा फरमाए तो त हज़रत अबू बकर रसूलुल्लाह ते ईमान। हाणे असां जो यो ईमान हुजण खपे त सब खां अव्वल ईमान आणण वारो नबी करीम ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ आ। पर जेकॾहिं को चवे साईं किताबन में त लिखियल आ त अव्वल ईमान खदीजतुल कुबरा आंदो, ॿियनि किताबन चयो आ त न अव्वल ईमान अली आंदो, टियां चवन था त न अव्वल ईमान अबू बकर सिद्दीक़ आंदो, चौथा चवन था त न अव्वल ईमान हज़रत बिलाल आंदो। चार गालियूं थियूं, गाल त हिकड़ी सच्ची हुंदी, चारई त सच्चू कोन हूंदियूं। इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजे करे तव्हां सां पाण खे हनफी सॾायूं था, सुन्नी हनफी मुसलमान, उन्हीअ जे आॾो इहो मसइलो पेश थियो आहे। हज़रत इमाम अबू हनीफो फरमाए थो त चारई ॻाल्हियूं सच्चियूं आहिनि। चारई ॻाल्हियूं कीअं सच्चियूं आहिनि? पाण फरमाइनि था त जंहिं हदीस में आयो आहे त अव्वल ईमान अबू बकर आंदो आहे, इहा ॻाल्हि सच्ची आहे। माना इन जी इहा आहे त वॾी उमिरि वारनि में सभ खां अव्वल ईमान अॻ में अबू बकर आंदो आहे। वरी जंहिं हदीस में लिखियल आहे त अव्वल ईमान खदीजतुल कुबरा आंदो आहे, उन जो मतलब इहो आहे त औरतुनि में सभ खां अव्वल खदीजतुल कुबरा ईमान आंदो आहे। पर जंहिं हदीस में आहे त अव्वल ईमान अली आंदो आहे, उहा ॻाल्हि बि सची आहे। माना नंढड़नि ॿारनि में सभ खां अव्वल अॻ में ईमान अली आंदो आहे। वरी जंहिं हदीस में लिखियल आहे त सभ खां अव्वल ईमान अव्वल हज़रत बिलाल आंदो आहे, इहा ॻाल्हि बि सची आहे। माना ग़ुलामनि में सभ खां अव्वल ईमान अॻ में हज़रत बिलाल आंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
बहरहाल अली जे फैसले मां साबिता त अव्वल अव्वल ईमान आण वारो सोनो सिद्दीक अकबर जदी सिद्दीक अकबर सब खां अव्वल ईमान आंदो ओई अली उल मुर्तजा या शाहिदी दिनी त कुरान शरीफ जी आयत अल्लज़ी जा बिस्सिद्क़े ओ आजात जेको पाण सा सच खणी आयो व सद्दक बिही अल्लाह ताला फरमाए तो जिए जो मुजो नबी पाक सच खणी आयो तो उन जी तस्दीक हज़रत अबू बकर सिद्दीक जी फरमाई। इन आयत जो गोया तफसीर आ, इन आयत जो माना शरह आ, इन आयत जी माना या गाल आ त हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु के अल्लाह तबारक व तआला मुझे हबीब करीम जे मथा अव्वल अव्वल ईमान नसीब कयो। पर मुझा अदा भला इनी बहस में चौथा पाओ अव्वल कया दो अव्वल कया इयो झेड़ो कयो चौथा मां त चवां तो त रुगो ॾिसो त मुस्तफा ते ईमान कया दो वो अव्वल होजे चाहे आखिर होजे चओ अव्वल होजे चाहे फजीलत जरूर आ इनमें फजीलत जरूर आ या हजरत सिद्दीक जी फजीलत आ त अव्वल ईमान आ दई। पर मोजा दोस्त जे कदे को हरू भरू जिद करे तो उनके एतरो चेबो भला मुस्तफा ते ईमान त आंदई न हुजूर ते ईमान का सोली गाल त काने का अल्लाह ताला जी जात बाबरकार मुझे महबूब करीम अलैहि सलाम जे प्यारे गुलाम जो वडो मकाम फरमायो।